अस्सलाम वालेकुम ॿाहिरो जीअं त अॻु में असां ज़मीर जी डेफिनेशन पढ़ियासीं उनखे सम्झियासीं। उन खां पोइ उन क़िस्मनि जा जेके नाला उहे असां सम्झियासीं। त अॼु असां उन पहिरीं जेको क़िस्म आहे ज़मीर ख़ालिस उनखे पढ़ंदासीं ऐं उनजा कहिड़ा क़िस्म आहिनि त उन डेफिनेशन पढ़ंदासीं। अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थियनि त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर ख़ालिस चइबो आहे। अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थियनि त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर ख़ालिस चइबो आहे। मिसाल आऊं, असां, तव्हां, हू, हूअ, उहो, उहे, इहे सभु छा आहिनि? ज़मीर ख़ालिस आहिनि। त हाणे ज़मीर ख़ालिस जा जेके क़िस्म आहिनि उहे पढ़ंदासीं। ज़मीर ख़ालिस जा क़िस्म। ज़मीर ख़ालिस जो पहिरियों क़िस्म आहे ज़मीर मुतकल्लिम ऐं उनजो ॿियो क़िस्म आहे ज़मीर हाज़िर। टियों क़िस्म आहे ज़मीर गाहिब। त अॼु हाणे असां पहिरियों क़िस्म पढ़ंदासीं ज़मीर मुतकल्लिम छा आहे। ज़मीर मुतकल्लिम छा आहे ऐं उनजी डेफिनेशन छा आहे? अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में ॻाल्हाईंदड़ जे लाइ इस्तेमालु थियनि त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर मुतकल्लिम चइबो आहे। अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में ॻाल्हाईंदड़ जे लाइ इस्तेमालु थियनि त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर मुतकल्लिम चइबो आहे। मिसाल आऊं, मां, असां, असीं। हाणे इहे चारि जेके आहिनि इहे ज़मीर मुतकल्लिम आहिनि। आऊं पढ़ां थो, आऊं छा आहे? ज़मीर मुतकल्लिम आहे। असां रांदि खेॾूं था। हाणे असां छा इहो ज़मीर मुतकल्लिम आहे। त इहे ज़मीर मुतकल्लिम खां पोइ असां उन ज़मीर जो ॿियो क़िस्म पढ़ंदासीं ज़मीर हाज़िर छा आहे। ज़मीर हाज़िर छा आहे उनजी वस्फ़ छा आहे? अहिड़ा ज़मीर जेके मौजूदु या हाज़िर माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थियनि त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर हाज़िर चइबो आहे। अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में मौजूदु या हाज़िर माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थियनि त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर हाज़िर चइबो आहे। हाणे मिसाल उनजा जेके असां वठंदासीं सम्झंदासीं तूं, तो, तव्हां, अव्हां। इहे जेके चारि आहिनि इहे छा आहिनि? ज़मीर हाज़िर। तव्हां किथे जा आहियो, यानी तव्हां जेको छा इहो ज़मीर हाज़िर आहे। तव्हां केॾांहुं वञो था, तव्हां छा इहो ज़मीर हाज़िर आहे। त हाणे असां उनजो टियों क़िस्म पढ़ंदासीं ज़मीर गाइब छा आहे। ज़मीर गाइब छा आहे? ऐं अहिड़ा ज़मीर जेके ग़ैर हाज़िर या मौजूदु न हुजनि त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर गाइब चइबो आहे। अहिड़ा ज़मीर जेके ग़ैर हाज़िर या मौजूदु न हुजनि त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर गाइब चइबो आहे, यानी मौजूदु न हुजे। जंहिं वक़्तु ॻाल्हि कई वञे त उहो उन वक़्तु मौजूदु न हुजे। मिसाल हू, हूअ, उहे, उहो, उहा, इहे छा आहिनि? ज़मीर गाइब आहिनि। त हाणे ज़मीर गाइब जा जेके मिसाल असां जुमिला जेके आहिनि, हूअ छोकिरी आहे। हाणे हूअ हिते मौजूदु कोन्हे, छा आहे? इहो ज़मीर गाइब आहे। उहे छोकिरा आहिनि। हाणे उहे छा आहे? इहो बि हिते मौजूदु न आहे, त इहो ज़मीर गाइब आहे। ईअं ई असां जेके ज़मीर ख़ालिस खे पढ़ियोसीं सम्झियोसीं। उनजा टे क़िस्म जेके हुआ उहे बि पढ़ियासीं सम्झियासीं, उन्हनि खे सम्झियोसीं। त उनजा जेके टे क़िस्म हुआ ज़मीर मुतकल्लिम, ज़मीर हाज़िर, ज़मीर गाइब, उन्हनि जा एग्ज़ाम्पल मिसाल वठी सम्झियासीं। ऐं नेक्स्ट वीडियो में असां ज़मीर जे ॿिए क़िस्म खे पढ़ंदासीं। अॼु जे हिन वीडियो में तव्हांखे घणी कुझु नॉलेज मिली हूंदी। नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।